मदेजी खां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त मदेजी जे बॉयज़ डिग्री कॉलेज साम्हूं सखर लाड़कानो रोड ते वाक़ियो मदेजी वासी सईद जूणे जो जे सिरनि जे बटे तां नामालूम चोर चौकीदार खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए संदसि जा हथ पेर ॿधी तशदुद बाद सोलर प्लेटूं जनरेटर कोडरियूं बेलचा ऐं कुकड़ियुनि समेत समूरो अलाह ताला ॿुहारे विया। जंहिंखां पोइ इतलाह ते भट्टे मालिक ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॾुहारनि जो पेरो खणण लाइ खोजी कुता घुराए ॾुहारनि जो पेरो खयो, जेको ॻोठु मिठू खखराणीअ में खानण खखराणीअ जे ओताके में लॻो। जंहिं बाद मदेजी पुलिस खानण खखराणीअ खे गिरफ़्तार करे मदेजी थाणे ते खणी आई आहे। उन सिलसिले में राब्तो करण ते पुलिस जो चवणु हो त चोरीअ जे इतलाह ते पहुतासीं, जिते वारसनि जी मर्ज़ीअ ते खोजी कुतो घुराए जवाबदारनि जा पेरा खया, जेकी ॻोठु मिठू खखराणीअ में पवण ते हिकु ॼणे खानण खखराणीअ खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंखां पुछागछ जारी आहे। ठीक है अदा छोकरा एडे ता अचो चल खणी हां खणी एडे ता अचो ठीक है हां साईं सही है ठीक है दुनिया दुनिया हले थी वयला नहीं इने तो वे जाएगा इने ना वेला की कुर्सी दे वे ओ ने वो हां वे हां तो बा वे हां वे आरे वे हां शाना लो चाचो खान मन दो से भी हां अब हमें पानी पानी चाहे वो भाजो मसाला वो बाद में हमें मालिक यो या ये जो वे दिसे दो हां भरेलो जो हां यो मालिका इने जो नुकसान थियो टको थियो रुपयो थियो लख थियो न थियो कुतो तो जे उता के नथी वेठो एडी मंजला एडा गोठ एडी गाली मुआनी थींदी तो वच पांदो हानो ने जेला माता यो हुकुम कंदम त तू मासा गड हलंदे ऐसा तो भरे मानू तो देखार दे उता की अदाए सही तो पानी पिया तू अदा उथो तुझो छोकरो आ जी बाबा पुटरा मुझे बा हां तुझो छोकरो आ उन मेहरबानी ते पुतो वेठो आ सही हाने असा ला हो हले तो तुझे मोते हा कई मां हला तो हां सही है बदी का गालाने जी त पोता जरूरत कोने का हां उते गालाइंदा दे जोको भी गालाइणो हुंदो सही सही हां त हाणे उता मदेजी खां हलियो आ कुतो यो मुल्क लताड़ींदो अचे असा वो बुधायो से नी त एतरो निशरन मो गोठन मो बारालन मो हां खरोसन मो दुनिया मो थींदो हिन मंडल ते पातो वाह हां रुपए मो चारन आठाना जरूर का गाल हुंदी जरूर हुंदी जेको कुछ हुंदो वो अस्सलाम वालेकुम